असांखे सम्झाइण जे लाइ। अचो त खेनि ॿुधूं, भरपूर ताड़ियुनि में इस्तक़बाल कजो मोहतरम मुख़्तियार अहमद मल्हा साहब। साईं वरी महिरबानी। अॼु हिन महफ़िल में घणा नौजवान वेठा आहिनि, घणा शागिर्द वेठा आहिनि, उन्हनि खे शायदि इहा ख़बर ई न हुजे त 13 जुलाई आहे छा। असां 13 जुलाई ते छो अची करे चऊं? भली असां AI जे दौर में रहूं था, पर अॼु असां ॾींहुं मल्हाइणा आहियूं 1853 जो। असांखे अॼु ख़बर पई आहे त 1853 में का कमेटी ठही, जंहिं मौजूदा अलिफ बे बला बे बकरी बे बोलो ठाहियो हो, तरतीब ॾिनो हो ऐं उनखे नोटिफिकेशन ज़रिए उनखे आम कयो वियो। असांखे अॼु ख़बर पई आहे, असां अॼु उनखे मल्हाइण आया आहियूं। AI खां पोइ अलाए छा जॾहिं कुझु थींदो उन करे करे मल्हाईंदासीं, पर इहा असांजी ख़ुशनसीबी आहे। पर असांखे ख़बर पइजी वई आहे त 13 जुलाई 1853 में हिकु कमेटी जेका मार्च में ठही हुई ऐं उनजो मैंडेट इहो हुयो त तव्हां जेका हलंदड़ अल्फ़ाबेट आहे, मां दोस्तनि खे पंहिंजे शागिर्दनि खे ॿुधायां त अल्फ़ाबेट अलॻि शइ अथव, स्क्रिप्ट अलॻि अथव। तव्हां जॾहिं बि पढ़ो इन ॿिन्ही खे अलॻि करे पढ़ंदा कयो। हिकिड़ी रस्मुल ख़त आहे, हिकिड़ी सूरत ख़ती आहे, त इहे ॿ अलॻि शयूं आहिनि। उनखे सम्झंदव त तॾहिं तव्हांखे सम्झ में ईंदो। मां पंहिंजे उस्तादनि सां इख़्तिलाफ़ रखंदे एतिराम ई चवां थो त अॼु जी जेका असां अल्फ़ाबेट पढ़ूं था, जेका रस्मुल ख़त लिखूं था, इहा कामिल त न आहे, पर इहा इंतिहाई बहितरीन आहे। छो बहितरीन आहे? बहितरीन इन करे आहे त सिंधी तालीम जी जेका तहरीक हली पहिरियों दफ़ो, जंहिंखे सिंधियुनि जी तहरीक चवंदा, उहा इन रस्मुल ख़त में हली। शालती वजह जेके कलमी नुस्ख़ा लिखिया विया हुआ, उहा इन में लिखिया विया हुआ। शाह करीम जो जेको पर्शियन वर्जन हुयो सिंधीअ जो, उहो इन्हनि में हुयो। सचल जो कलाम जेको जिन ते असांखे फ़ख्रु कयूं था उन में आहे, पर जीअं असांजे ज़ुबैर सुमर चयो, उन में कमियूं कोताहियूं आहिनि, उहे दूरि थियणु घुरिजनि। उन में शक कोन्हे, जीअं साईं आफ्ताब अबड़ी साहब पंहिंजा ऑब्ज़र्वेशन ॾिना, उन में शक कोन्हे त उहा मुकमल न आहे, उन में कमियूं कोताहियूं आहिनि। पर इहो बि उन में ख़ूबी आहे त दुनिया जो को बि आवाज़, को बि लफ़्ज़ इन में लिखी सघिजे थो, भले कंहिंजो कहिड़ो बि आवाज़ हुजे। हिन में असां हिन रस्मुल ख़त में असां लिखी सघूं था। हीअ रस्मुल ख़त 1853 में अप्रूव कोन थी हुई, 1852 में थी हुई। 1852 में जॾहिं इहा अप्रूव थी हुई, तॾहिं इहो त हाणे इहा लिखूं कहिड़े में, इनखे ख़त कहिड़े में लिखूं, इनखे देवनागरी में लिखूं, इनखे कहिड़े में लिखूं? त उहो फ़ैसिलो हुयो। फ़ैसिलो उहो जेके साईं आफ्ताब अबड़े साहब तव्हांखे नाला घणा ॿुधायो, हाणे जॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदुमि तव्हांखे आसानी थी वेंदी। मूंखे ॾियणी हुई प्रेज़ेंटेशन, शायदि साईं उहा रखी आहे। त हीउ तव्हां जेको नोटिफिकेशन ॾिसो था, इहो मार्च 1853 जो आयो, जंहिंखे इहो मैंडेट हुयो त तव्हां हिकिड़ी जेका आहे अरेबिक रस्मुल ख़त ते लफ़्ज़नि ते हर मरफ़नि ते मबनी हिकिड़ी तव्हां तरतीब ठाहियो अल्फ़ाबेट जी। इन मार्च खां वठी जुलाई ताईं पंहिंजो कमु कयो। हाणे इन जेका इहा कमेटी आहे, मुंहिंजो बेसिकली बहस जेको आहे उहा कमेटी आहे त इहा कमेटी हुई या न हुई। अगरि हुई त उनजो कहिड़ो मैंडेट हो, इन जा कहिड़ा मेंबर हुया, उन्हनि मेंबरनि जो कमु कहिड़ो हुयो, उन ते इख़्तिलाफ़ कहिड़ा आहिनि ऐं इख़्तिलाफ़ छो आहिनि। छाजे करे अॼु जो ॾींहुं जेको आहे उहो इन्हनि जो, इन कमेटीअ जो ॾींहुं आहे। इन करे मां चाहियां थो तव्हांखे इन थोरो कमेटीअ जे बारे में, पर कमेटीअ खां अॻु में इन जो थोरो पस मंज़र ॿुधाईंदो वेंदुसि। साईं हिते कंदो आहियां। सिंध खे अंग्रेज़नि 1843 में उन ते कब्ज़ो कयो ऐं चार्ल्स नेपियर जेको हुयो उहो जॾहिं आयो त उन वक़्तु सिंध जो पूरो कारोबार फारसी में हलंदो। त चार्ल्स नेपियर बि इहो फ़ैसिलो कयो त मां बि कारोबार पंहिंजो फारसी में हलाईंदुसि। 1847 में सिंध खे बम्बई सां मिलायो वियो। प्रिंगल आयो, उहो कमिश्नर हुयो, सिविल सर्वेंट हुयो। नेपियर फौजी ऑफिसर हुयो। त जेको सिविल सर्वेंट आयो उन चयो मां ऑफिशियल सिस्टम हलाईंदुसि।
सभिनी पंहिंजे ऑफिसरनि खे चयईं त पंहिंजो मूंखे रिपोर्ट ॾियो त सिंध में तालीमी निज़ाम कीअं थो हले। सभिनी को तालीमी निज़ाम ते पुछियो, हुननि चयो सिंध में तालीमी निज़ाम ॾाढो नाक़िस क़िस्म जो आहे, सरकारी स्कूल कोन्हनि। कुझु माण्हुनि जा मक़ामी मदरसा आहिनि जिन में सिंधी पढ़ाई वेंदी आहे, पर उनजो जेको मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन आहे उहो फारसी आहे, लिखत जो निज़ाम फारसी आहे। कुझु हिंदू जेके आहिनि उहे पर्शियन पढ़ंदा आहिनि, कुझु मुस्लमान पर्शियन पढ़ंदा आहिनि ऐं कुझु हिंदीअ में पढ़ंदा आहिनि। नेक्स्ट, ही साईं जेको असांजो माण्हू आहे इहो आहे जॉर्ज क्लर्क। इहो 1846 में हैदराबाद आयो। जॾहिं हैदराबाद आयो त हुते डिप्टी कलेक्टर हो जॉर्ज स्टेट, साईं नालो खणी वियो ऐं जेके साईं हुनजी तारीफ़ कयूं सभु लहणे थो। उन वक़्तु डिक्शनरी ठाही हुई ऐं चई साईं जेकॾहिं असां हिते सिंधीअ में हिन खे राफ़िज़ कंदासीं त असांखे हीअ डिक्शनरी माण्हुनि खे कमी थी। त हिन प्रिंगल जूं कुझु सिफ़ारिशूं, कुझु हुन मां मुतासिर जॉर्ज स्टेट मां 1800 अॻिते कजो, हुन इहो फ़ैसिलो कयो त सिंधी ॿोलीअ खे सिंध जी सरकारी जेका ॿोली जो दर्जो ॾिनो वञे ऐं उहो ॾींहुं सिंध जी तारीख़ जो अञा बि वॾो ॾींहुं आहे। जॾहिं पहिरियों दफ़ो अरबन न कयो, तुरखाननि न कयो, सूमरनि न कयो, समन न कयो, कड़ोड़नि न कयो, टालपुरनि न कयो। उन्हनि पंहिंजो जेको मीडियम हुयो, सरकारी निज़ाम हो, फारसीअ में हलायो, पर हिननि पहिरियों दफ़ो हुनखे सिंधीअ में कयो। भली हुन में का मसलियत हुजे, भली हुन में को पॉलिटिकल गैन हुजे, बहरहाल हुननि इहो कयो। सिंधीअ खे पहिरियों दफ़ो ऑफिशियली सिंधी ॿोलीअ में हुननि दर्जो ॾिनो। पर हुननि खे मसइलो इहो त सिंधी ॿोली त हुन वक़्तु 8-10 रस्मुल ख़तनि में लिखी वेंदी हुई। इलाइक़ाई रस्मुल ख़त हुया, किथे मैमुणकी हुई, किथे साखरू हुई, किथे सेवाणी हुई, किथे शिकारपुरी हुई, किथे बाबड़ा अखर हूंदा, खोड़ल हूंदा। हाणे सिंधी लिखूं त सही, कहिड़े में लिखूं? इन लाइ हुननि चयो त ठीकु आहे, भला असांजा ऑफिसर छा था ॿुधाइनि। छा जेकर ऑफिसर जेको पंहिंजे फील्ड में वेठो आहे उनखे आम माण्हू जी ख़बर आहे त उहो छा में थो लिखे। लिहाज़ा हुन पंहिंजे ऑफिसरनि खां रिपोर्टूं कॉल कयूं ऐं ऑफिसरनि हुनखे रिपोर्टूं जेके ॿुधायूं उहे साईं आफ्ताब अबड़ो साहिबु तव्हांखे ॿुधाए वियो आहे। साईं अॻिते कजो। उन में कंहिं हुनखे ॿुधायो त साईं ॻाल्हि हीअ आहे त सिंधी ॿोली जेका आहे उहा ख़ुदावादी में लिखणु घुरिजे, जेका देवनागरी ख़त आहे। जॾहिं त कैप्टन स्टेक जो जेको हुयो चई सरकारी कारोबार ख़ुदावंदी में लिखंदासीं। जॾहिं त हिकिड़ो टियों माण्हू बि हो चई त जीअं त सिंध में पर्शियन हलंदड़ आहे तीअं उनखे नस्तलीक ख़त में लिखो। त ॻाल्हि हिते पहुती त फ़ैसिलो जॾहिं थियो उहो न करे सघिया ऐं सिंध में तब्दीली अची वई। त जॾहिं आयो बार्टल फ्रेयर आयो जेको पंहिंजे डिसीशन जे करे सिंध में 8-9 साल रहियो, उन इनिशियली बुनियादी तौर ते उन ख़ुदावादीअ खे ते एक्सपेरिमेंट कयो, तजुर्बो कयो त छा जेकॾहिं असां हिनखे हलायूं त छा हिन में कारोबार हलंदो। त हुन इहो फ़ैसिलो जॾहिं कयो, हुन हलायो त हुन में न हली सघियो। हुन उनखे ख़तमु कयो, चई त न हलंदो। लिहाज़ा हुनजी इंक्लाइनेशन जेको हुनजो रुझान थी वियो, हुनजो ज़हनी लाड़ो थी वियो, चई त सिंधीअ खे अरबी ख़त में लिखंदासीं त इहो बहितर हलंदो। पर हू अथोराइज़ न हो इन अमल खे करण जो, हुन वटि इख़्तियार न हो। छो इहो इख़्तियार हुनजे बम्बई प्रेसिडेंसी वटि हो। सिंध में कमिश्नर हूंदो, सिंध हिकिड़ी कमिश्नरेट हुई, सिंध हिकु डिवीज़न हुई बम्बई प्रेसिडेंसी जी। फ़ैसिलो सभु उतां थींदा हुया, पर इहो अहिड़ो फ़ैसिलो ॾुखियो हुयो जेको बम्बईअ जो गवर्नर न करे सघियो। जॾहिं बम्बईअ जे प्रेसिडेंट खां फ़ैसिलो न थींदो हुयो तॾहिं उनजी हिकिड़ी डायरेक्टर्स जी कमेटी हूंदी जेका ईस्ट इंडिया कंपनीअ जा डायरेक्टर हूंदा। हुननि फ़ैसिलो ओॾे करे छॾियो। साईं अॻिते कजो। ईस्ट इंडिया कंपनीअ जो जेको फ़ैसिलो आयो उहो ओरिजिनल ख़त में असां वटि मौजूदु आहे। उन्हनि अरबी रस्मुल ख़त जी हिमायत कई, पर हुननि चयो त जीअं त हिकिड़ो सीरियस मसइलो आहे ऐं असां हिनखे पंहिंजे लेखे हिन ते को बि फ़ैसिलो न कयूं, असां चाहियूं था त सिंध जा जेके मक़ामी आलिम आहिनि ऐं सिंध में जेके ऑफिसर कमु था कनि उन्हनि में घणा सिंधी इम्तिहान पास करे चुका हुआ ऑलरेडी।
असां चाहियूं था त गॾिजी विहनि ऐं हिकिड़ो फ़ैसिलो कनि त सिंधीअ में रस्मुल ख़त जेको आहे, अल्फ़ाबेट न, रस्मुल ख़त स्क्रिप्ट जेको आहे, ॾिसो रस्मुल ख़त खे घणनि स्क्रिप्ट इन में अल्फ़ाबेट में लिखी सघिजे थो। जीअं सिंधी आहे न, उनखे असां रोमन में बि लिखी सघूं था, उनखे असां देवनागरी में बि लिखी सघूं था। त रस्मुल ख़त हुननि चयो त इहे फ़ैसिलो उहे माण्हू पाण कनि, लिहाज़ा उन्हनि 3 फ़ैसिला कया। फ़ैसिलो नंबर 1 त असां अरबीअ जी हिमायत त कयूं था, पर हिकिड़ी कमेटी ठहे ऐं सिंधी ॿोलीअ जे तरबियत लाइ स्कूल ठहनि। लिहाज़ा उहो फ़ैसिलो जॾहिं बाडल फ्रेट बम्बईअ खां थींदो आयो त उन वक़्तु तालीम जो इंचार्ज जंहिंखे एजुकेशनल इंस्पेक्टर चयो वेंदो हो, उहो हुयो उन वक़्तु जो असिस्टेंट कमिश्नर BH एलिस। BH एलिस जेको हुयो सिंधी ॿोलीअ में तमामु क़ाबिल माण्हू हुयो, सिंधीअ ते हुनखे काफ़ी अबूर हूंदो हो। ऐं हुन जॾहिं उन ते गौर फ़िक्र कयो, चई त हे त अॼु असां वरी अॼु उन दौर ते पहुता आहियूं, 1846-47 ते पहुची विया आहियूं, जॾहिं असां इन में फ़ैसिले करण में असां न करे सघिया त सिंधी ॿोली ख़ुदावतीअ में लिखी वञे या अरबी ख़त में लिखी वञे। अॼु त असां वरी साॻी जाइ ते पहुची विया, वरी असांखे इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त तव्हां कयो। हेतिरा साल गुज़री विया आहिनि, लिहाज़ा हुन पंहिंजे रिपोर्ट में लिखियो, अगरि मां इहा कमेटी ठाहींदुसि त वरी कमेटी वेहंदी, वरी वॾा बहस थींदा ऐं पोइ कंहिं वरी नतीजे ते न पहुची सघंदा। लिहाज़ा अहिड़ी का बि कमेटी न ठाही वञे। अचो त हिकु क़दम अॻिते हलूं ऐं हिकिड़ी ॿी कमेटी था ठाहियूं जेका वेही हाणे अरबी रस्मुल ख़त लाइ अल्फ़ाबेट जी तयारी करे। उहा जेका अल्फ़ाबेट लाइ हुन उहा कमेटी ठाही ऐं उहा कमेटी जेका आहे थोरी कंट्रोवर्शियल आहे। कंट्रोवर्शियल इन करे आहे त उन कमेटीअ ते कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त इहा कमेटी ठही न हुई। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त इन कमेटीअ में जेके मेंबर हुआ उहे एतिरा अहल ई कोन हुया। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त इन जो को बि नोटिफिकेशन न निकितो हो। इहा ईअं ज़बानी कलामी ॻाल्हि हुई। ऐं किन दोस्तनि जो ख़्यालु आहे साईं उहा हिंदुनि ऐं मुस्लमाननि जी कमेटी। इहे त असां न चऊं न सिंधी मुस्लमान, देवर सिंधी, उहे सिंधी हुया, स्कॉलर हुया, उन्हनि किताब लिखिया उन दौर में सिंधीअ में, क़ाबिल हुया सभु। छो हुया? हिकु मामूली माण्हू त रही हुया। असांखे उन कमेटीअ जे उन ते जेको अॼु मां पहुचाइण तव्हांखे चाहियां थो, उन कमेटी ते अचणु चाहियां थो, त मां चाहियां थो तव्हांखे उन कमेटीअ जे बारे में थोरो ॿुधायां। सम्झो त इहा कमेटी जेका ठाही वई, इहा मार्च जेका आहे उहा 1853 में ठही। साईं अॻिते साईं, हिन कमेटीअ जा जेके मेंबर आहिनि इहे 8 मेंबर न आहिनि, इहे 10 मेंबर आहिनि। 11 हिननि जो सरपरस्त आहे। साईं वेठो आहे, समय जो साहब असांजो, का बि कमेटी ठहंदी साईं तव्हांजी निगरानी में ठहंदी, लहंगे थाली में जेका ठहंदी, इहा हिकिड़ी अंडरस्टूड ॻाल्हि आहे। त BH एलिस जो सरपरस्त फेडरिक गोल्डस स्मिथ वॾो क़ाबिल माण्हू हुयो सिंधी ॿोलीअ जे ग्रामर ठाहिण में, सिंधी ॿोलीअ में ससी पुनीअ खे सिंधीअ मां अंग्रेज़ी में तर्जुमो करण में, सिंध जे तारीख़ ते बेतहाशा मज़मून आर्टिकल लिखण में हिन जो वॾो कमु थियल आहे। कैप्टन डस्टरविल आहे, तमामु क़ाबिल माण्हू हो। मुंशी नंदीराम जा बाबनामे खां वठी जेके बि उन दौर जा किताब आहिनि सभु उन जा लिखियल आहिनि। बुनियादी दर्सी किताब जेके बि आहिनि। उन वक़्तु नॉर्मल स्कूल ठहियो हुयो। नॉर्मल स्कूल इहो हूंदो जेके उस्तादनि खे सिख्या ॾिनी वेंदी, ट्रेनिंग ॾिनी वेंदी। उन जो उस्ताद हुयो मुंशी प्रभदास, डिप्टी एजुकेशन इंस्पेक्टर ते रिटायर थियो, तमामु क़ाबिल माण्हू, खोड़ किताब लिखियल अथसि। मुंशी उदाराम थामरदास, तमामु क़ाबिल, समूरा जेके पहिरियों दर्जो, ॿियो दर्जो, टियों दर्जो, चोथों दर्जो सभु इन जा लिखियल आहिनि। मुंशी मीरा मोहम्मद शाह जंहिंजो सदातुरो कदातुरो आहे किताब। मियां मोहम्मद हैदराबादी जंहिंजो 1860 में सिंधी सरफ नॉवल जंहिं लिखियो, जेको रिसेंटली हाणे वरी छपियो आहे असांजे सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ। काज़ी गुलाम अली जंहिं हिंदुस्तान जी तारीख़ तर्जुमो कयो ऐं उनखे अलावा ॿिया बि किताब अथसि।
मुंशी गुलाम हुसैन रंगरेज, इहो बेसिकली रंगरेज हो साहब जो उन पुराणे किताब में इहो लिखियल आहे। हाणे हुनखे कुरैशी नाले सां सॾिजे थो। उन बम्बे ज़मींदार जो किसो तव्हांखे या ख़बर हूंदी 1854 में लिखियो। त इहे सभु उन जा क़ाबिल माण्हू आहे। न सिर्फ़ु क़ाबिल आहे, तव्हां हिन जे फार्मेशन ते वञो त तव्हांखे मिलंदो त हिकिड़ो माण्हू पुलिस डिपार्टमेंट जो मुंशी आहे, हिकिड़ो सरकार जो तर्जुमान आहे, हिकिड़ो डिप्टी कमिश्नर जे ऑफिस जो तर्जुमान, टर्म्स ऑफ रेफरेंस हूंदा आहिनि। त हिन कमेटीअ जा बि के कम हुया त बाबा तूं हे कंदे पोइ ईअं गचाड़ियूं कंदासीं, वेहंदासीं। ईअं न आहे त सिर्फ़ु कमेटी वेही के लीका पाता हूंदा। ज़ाहिर आहे कंहिं कलमी नुस्ख़ा ॻोल्हिया हूंदा, कंहिं उन्हनि खे उतारियो हूंदो, कंहिं आवाज़ कढिया हूंदा, कंहिं हरफ कढिया हूंदा त साईं फलाणे कीअं मियां मखदूम अबुल हसन इहो लफ़्ज़ कीअं लिखियो आहे, साईं माबंद हाशिम ठटवीअ कीअं लिखियो आहे, त ज़ाहिर उहे बि हिननि बि लिखिया हूंदा। साईं नेक्स्ट। हाणे ही उहे नुक़्ता आहिनि सिद्दीक़ महमूद जे किताब में लिखिया पिया आहिनि। उहो बहस हुन ॾिठो, हुन लिखियो आहे। रियासत जो बि आहे, सही था चओ। न न मां उस्ताद अलाह नथो चवां। न न नेक्स्ट। हाणे से अल्फाबेट जी जेका पटी जेका थी वई, जेका 13 जुलाई ते ठही, इहा साईं इनखे आम पटीअ खे इनखे नोटिफाई कयो वियो, इनखे आम कयो वियो। इहा जेको BSLS हो उन जे नाले सां इहा शाया थी। ऐं तव्हां ॾिसंदव जेके किताबनि जी लिस्ट में ईंदा उन में इन नालो लिखियो पियो आहे त इहा उन जे नाले सां पटी जेका आहे उहा आम थी। ऐं जेका 1856 में उनजी एजुकेशन जी रिपोर्ट आहे उन में इन जो ज़िक्र आहे। 2 नंबर लिखी आहे सियाम म्यामा ऐं हैदराबादी, उन जी तरतीब थोरी अलॻि अलॻि रखी आहे। इहे इशूज़ हुन में रहिया आहिनि। नेक्स्ट। हाणे कमेटीअ जो जेका ठही, हाणे कमेटीअ ते आहिनि इशूज़। त साईं कमेटी जे मां तव्हांखे शुरू में दसी वियुमि त कमेटी कंहिं चयो त एतिरी क़ाबिल न हुई, कमेटी में फलाणो मेंबर हुयो न हुयो, कुझु चयो त साईं कमेटी ठही कोन हुई। तजुर्बे ते चवां थो, छो जो उहा ऑफिशियल करस्पॉन्डेंस जेका अंग्रेज़नि कई उहा मां सॼी आर्काइव्स मां कढी, ऐं उहा मूं कढी, उहा लिखी मुंहिंजी लैंग्वेज अथॉरिटी उहा सॼी छाया कई आहे। त उन में ईअं न आहे त कमेटी को हिकिड़े ते ज़िक्र आहे, अलाए खोड़ दफ़ा उन्हनि जो ज़िक्र आहे, पर मां उन कमेटीअ जो सबूत उतो ॾियणु चाहियां थो जिन उन मेंबरनि पाण छा लिखियो आहे। साईं नेक्स्ट। नेक्स्ट। हाणे इन कमेटी जेका ठही, हाणे उन नोटिफिकेशन 1853 वारो त असांजे साम्हूं कोन्हे को। जे चइजे थी उहो 1853 जो नोटिफिकेशन अॼु कंहिंजे वस में न आहे त शायदि हुजे। हाणे 1853 साईं चवंदा आहिनि सीइंग इज़ बिलीविंग, साईं ॾेखारियो त पोइ मञा। न आहे त भला इन जो मतिलबु इहो त कोन्हे त चइजे साईं हवा जेका आहे पर ॾेखारियो त मां मञा। सभु सबूत मौजूदु आहिनि। त उहा कमेटी हुई, उन कमेटीअ कमु कयो। अॼु असां उन कमेटीअ कमु कयो तॾहिं त असां उहो ॾींहुं मल्हाइण आया आहियूं। नेक्स्ट। त उते फारसी जंहिं नमूने हलंदी उनखे असांजे फलाणे ऑफिसर, पोइ मां प्रॉपर जेका तर्जुमे वारी लैंग्वेज में लिखियल आहे, मां सिर्फ़ु उन जो मफ़हूम थो ॿुधायां। त असांजो FJ गोल्डस्मिथ हुयो, उन जे मदद सां असां उते हिकिड़ी पंहिंजो नई रस्मुल ख़त जेका आहे उहा ठाहिण में, अल्फाबेट ठाहिण में कामयाबु थियासीं। कमेटी जो पंहिंजो किरदारु थो ॿुधाए। नेक्स्ट। मुंशी उदाराम आहे। मुंशी उदाराम जो भाइटियो ॾियाराम वसणमल, जंहिंजो आहे चूंड सिंधी नज़म नसर, मशहूरु किताबु आहे, पहिरियों नसर ते किताबु आहे। पंहिंजे चाचे जो ज़िक्र कयो अथई, पंहिंजे चाचे जे कमेटी जे मेंबर जो ज़िक्र कयो अथई। म्यामद हैदराबादी आहे, जंहिं सिंधी सरफ न लिखियो, जंहिंजो हाणे किताबु जेको वरी ॿीहर छपियो आहे 1860 खां पोइ ॿीहर, उन जो जेको प्रीफेस आहे उहो FJ गोल्डस्मिथ लिखियो आहे, जंहिं मूंसां हिकिड़े कमेटीअ में, अल्फाबेट वारी कमेटी में गॾु कमु कयो हुयो। माना कमेटीअ में कमु कयो हुयो, उनखे चई इहो ग्रामर जो किताब जो नुस्ख़ो ॾिनो, जंहिं उनखे बहितर कयो। काज़ी गुलाम अली आहे। काज़ी गुलाम अली जेको आहे ठटे जो आहे, साईं आहे, उनखे सुञाणे थो मांझी साहब।
उन जो परपोटो अञा हालाया था, उन्हनि वटि कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं, कुझु नुस्ख़ा, कुझु ॿिया जंहिं ज़माने में साईं अलाना साहिबु हुयो उन्हनि विकिणी हिते सिंधालाजी में। कमेटीअ मेंबरनि में हिकिड़ो जेका वॾी कंफ्यूजन थी उहा हुई त मिर्ज़ा सादिक बेग जेको मिर्ज़ा कलीज बेग जो वॾो भाउ उहो मेंबर हुयो। उन ते सभ खां पहिरियों जेको सुवाल थियो उन ते थियो। डॉक्टर मुरलीधर जेटले जॾहिं पंहिंजो किताबु लिखियो त न साईं इहो सादिक बेग न आहे, मिर्ज़ा मोहम्मद सादिक आहे जेको फारसी अख़बारूं कढंदो हुयो, ही उहो मेंबर हुयो, उहो उन दौर जो हुयो। पर उन जो को वाज़िह सबूत ॾेई सघिया। इन जो अञा बि हिकिड़ो न आहे। मूं हिकिड़ो ॿियो हिन में पंहिंजो नालो एड कयो आहे, मां उहो नथो चवां त उहो सही हूंदो, नथो चवां, पर जेको मेंबर हुयो कैप्टन डस्टनविल जेको तव्हां कमेटी मेंबरनि में तव्हांखे ॾेखारियो वई त उते तजवीज़ आई त हाणे हिनखे देवनागरी अखरनि में छो छपरायो, हिनखे अरबी जेके देवनागरी हिननि खे अरबी कयो त हिन उहा अरबी अखरनि जी जेका तब्दीली हुई उहा हवाले कई असांजे मीरा मोहम्मद शाह खे, जंहिंजो सदातुरो कदातुरो लिखियल आहे। हाणे उहा जेको फाइल हुयो अल्फाबेट कमेटीअ जो, उहो ज़ाहिर आहे उहो फाइल ठहियो न जंहिंजे चवंदा आहियो नोटिफिकेशन ॻोल्हे ॾियो, उहो फाइल किथे हुयो। हाणे इहो फाइल जेको आहे 1874 वारी जेका गज़ेटियर आहे उन मुताबिक़ इहो ट्रेनिंग कॉलेज जेको हुन किथां हवा त कोन कया हूंदा। उहो फाइल जेको आहे के साल उते पियो रहियो। डॉक्टर मुरलीधर जेटली लिखियो आहे त मां उते जॾहिं वियुसि ऐं उन्हनि तो पुछा कि लाइब्रेरियन उन चयो हा साईं इहो कंहिं ज़माने ते असां वटि पियो हुयो, पर अॻिते हली इहो हितां गाइब थी वियो। मां बि उन फाइल जी तलाश कई। किसो कोता कमेटी हुई, कमेटीअ कमु कयो, कमेटीअ मेंबरनि उनखे अथेंटिकेट कयो त इहा कमेटी हुई। उन कमेटीअ जे हुजण जे करे 1853 में मौजूदा असांजी अल्फाबेट तयार थी। ईअं न थी, उन लाइ वाज़िह सुठा लफ़्ज़